अक आमू न थिए दर फुटी जले फर। मतलब त अक अंब नथो थी सघे, हिन में अक ऐं अंब जी पाण में भेंट कयल आहे। माना हर को पंहिंजी खूबी ऐं गुण सां सुञातो वेंदो आहे ऐं को बि कंहिंजो खाल नथो भरे सघे। हर को पंहिंजे ॾांव हुनर ऐं फन कमकार में माहिर हूंदो ऐं पंहिंजे उन्हनि गुणनि ऐं ख़ासियत ऐं क़ाबिलियत सां ई सुञातो वेंदो आहे। उहा ज़मीन कोन्हे जंहिं ते हर न हलियो आहे। माना ई मतिलबु त चवणी मां ई चिटो पियो नज़र अचे त का ॻाल्हि पक ऐं वसूख़ सां ज़ाहिर बीठी आहे ऐं हरू भरू जो उन ते पर्दो ऐं पोश विझण मां कहिड़ो फ़ाइदो थींदो। उहो वण कोन्हे जंहिंखे वाव न लोॾियो आहे। इहा बि हक़ीक़त आहे त वाव लॻे ऐं वण न लूॾे, ईअं थी नथो सघे। जॾहिं बि को माण्हू का ॻाल्हि लिकाईंदो आहे त चवण वारा ईअं बि चवंदा आहिनि उहो वण ई कोन्हे जंहिंखे वाव न लोॾियो आहे। ओखीअ जा इनायत चए थोरा पारियूं। हीअ सिट हज़रत शाह इनायत रहमतुल्लाह अलैह जी अमर सिट आहे, जंहिंजी माना कुझु हिन रीति थींदी त ए इंसान तूं एॾो परेशान न थी ऐं जेका तकलीफ़ तो ते आई आहे सा जल्दी लही वेंदी। असीं नूरी आबाद जा नांग कोन आहियूं जो मिटी खाईंदासीं। माना नांग मिटी खाईंदो आहे, इंसान खाधो खाईंदो आहे। इनखे खाधो खपे जेको हुनजे पेट जी पूराई करे। उघाड़ो आयो अकेलो वेंदो। इहा बि हिकु हक़ीक़त आहे त इंसानु उघाड़ो आयो आहे ऐं अकेलो वेंदो। फुरंदो उहो जेको कोरीअ जे मन में हूंदो। यानी कोरी जी सम्झ में जेका ॻाल्हि ईंदी उहो ई धाॻो इस्तेमालु कंदो, उहा ई शइ उणींदो जेका हुनखे वणंदी। मतिलबु त जेका माण्हू जे मन में हूंदी, जेका ॻाल्हि उनखे पसंदि हूंदी उहो ई कंदो ऐं ॿिए जे चवण ते हरू भरू कोन हलंदो। के माण्हू मन जी ॻाल्हि ते बि हलंदा आहिनि, के दिमाग़ ऐं ज़हन जी ॻाल्हि ते बि हलंदा आहिनि। उहो गन उहो कुआड़ो अथई, या वरी हीअं बि चवंदा आहिनि त उहो ई गन कुआड़ीअ में। चवंदा आहिनि त जबल पंहिंजी जाइ छॾे सघे थो पर इंसान पंहिंजी आदत नथो बदिलाए सघे। बुछड़े माण्हू खे केतिरियूं बि नसीहतूं कयो पर उहो कॾहिं बि कोन सुधरंदो। उघाड़ी कुनी खे हर को ठोंगाड़ंदो। हिन में मिसाल ॾिनी वई आहे त बेवा औरत या रन ज़ाल ते हर को आङर खणंदो आहे। आहुर जे आसरे झंग न चुनाऊं, साओ गाह मलीर जो बीठे ॾिठाऊं। यानी उहो माल जंहिंखे घर चङी तरह खाधो मिलंदो या आहुर में मिलंदो, उनखे उन ई चारे जो आसरो हूंदो आहे। पोइ उहो माल जॾहिं झंग में वेंदो आहे तॾहिं उते कहिड़ो बि सुठो गाह हुजे सो कोन खाईंदो, रुगो ॾिसंदो पियो पोइ उहो गाह खणी मलीर जो छो न हुजे। हिन पहाके मां आदत अतवार जी ख़बर पवे थी। आयो आदर घुरे, यानी महिमाननि जी हमेशा आदर भाव कजे ऐं उन्हनि जी आज्ञा ऐं ख़िदमत में का बि कसर न छॾिजे। यानी हर इंसान क़ाबिल इज़त आहे। आङर धुगन न दिगर पचनि, न को टांडो दुखे न को मानी पचे। हलो आसरो आहे पर पक कोन्हे त को कमु थींदो। रुगो ॻाल्हियूं बियूं कजनि त हीअं थींदो, फिलां थींदो, ढिंगड़ो थींदो, पर आसरो ज़रे जो कोन थो लॻे। छो त टांडो दुखंदो त मानी पचंदी न, टांडो ई कोन दुखंदो त पोइ मानी कीअं पचंदी। अलाह हक़ऊं बि रखे त ना हक़ऊं बि रखे। माना रब पाक ॿिन्ही जो फ़ैसिलो कंदड़ आहे। हक़ वारे जो फ़ैसिलो कंदड़ आहे त ना हक़ वारे जो फ़ैसिलो कंदड़ आहे। आई टांडो खणण घोरचाणी थी वही रही। कंहिं कमज़र्फ़ माण्हू खे जेकॾहिं का जाइ फ़क़ति कुझु घड़ियुनि लाइ बि ॾिबी त हू उन ते कब्ज़ो करे वेही रहंदो, जीअं अंग्रेज़नि हिंदुस्तान ते कयो। तॾहिं खां वठी इहा चवणी या मिसाल मशहूरु थी वियो आहे त आई टांडो खणण घोरचाणी थी वही रही। जेकॾहिं इन ते तफ़सील सां माण्हू वेही ॻाल्हाईंदो त अंग्रेज़नि जो हिंदुस्तान में अचण वारो समूरो दौर वेंदे मीरनि जी साहिबी ताईं जेको बि अरसो आहे उन ते रोशनी विझणी पवंदी। पर हिन मिसाल मां उहा समूरी ॻाल्हि साम्हूं अची वञे थी।